कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि 28 अप्रैल ते इस्लामाबाद में थींदड़ CCI इजलास जी तैयारीअ लाइ गॾिजाणी कोठाई वई। इजलास जे एजेंडा में तालीम, क़ौमी ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़, प्लान 4, छहीं आदमशुमारी, बिजली जी खोट ऐं उन जे विरहाङे वारे एक्ट 1997 ऐं कराचीअ लाइ पाणी जी फ़राहमीअ समेत ॿिया मामला शामिल हुआ। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ॿेले बाबति क़ौमी पॉलिसी ठाहिण में सिंध खे को बि एतिराज़ न आहे, पर पॉलिसी लागू करण में सिंध NFC मां हिसो न ॾींदी। सैयद मुराद अली शाह चयो त हू ॿेले पॉलिसीअ खे पाण सूबे में लागू कंदा। हुन चयो त सिंध जे 11 ज़िलनि मां गैस पैदा थी रही आहे, जंहिं लाइ हू CCI में ॻाल्हाईंदो त जिन इलाइक़नि मां गैस निकिरे पई उन ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे गैस ॾिनी वञे। वॾे वज़ीर चयो त CCI जी मीटिंग में गैस फील्ड जे 5 किलोमीटरनि ते ॿधल इलाइक़े खे गैस ॾियण जो चयो वेंदो। संदसि चवणु हो त CCI मीटिंग में पटफीडर ऐं खीरथर कैनाल में पाणीअ जी खोट बाबति पिणु ॻाल्हायो वेंदो। मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ पारां पाणीअ बाबति तजवीज़ कयल पॉलिसीअ ते सिंध खे ख़दशा आहिनि। हुन चयो त असूली तौर ते वापडा, रेलवे ऐं अहिड़े क़िस्म जे ॿियनि क़ौमी इदारनि जा चेयरमैन या सरबराह CCI ज़रिए मुक़ररु थियणु घुरिजनि। संदसि चवणु हो त सिंध में पंजाब ऐं बलोचिस्तान मां ज़हरीलो पाणी अची रहियो आहे। जिन सूबनि मां सिंध में ज़हरीलो पाणी अचे पियो उहो साफ़ थियणु बैदि अचणु घुरिजे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त पंजाब मां ज़हरीलो पाणी अचण सबबि घोटकीअ ज़िले जूं ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि। वॾे वज़ीर चयो त हू इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ खे पाणी उन शर्त ते ॾियण लाइ राज़ी हुआ त कराचीअ खे 1200 क्यूसिक पाणी ॾिनो वेंदो। हुन चयो त साल 2020 में 1800 ऐं साल 2025 में कराचीअ खे 2400 क्यूसिक पाणी मिलणु घुरिजे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराचीअ में मक़ामी माण्हुनि खां वधीक ॿियनि सूबनि जा माण्हू आबाद आहिनि, उन लाइ कराचीअ खे पाणी मिलणु घुरिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध बलोचिस्तान जो पाणी कॾहिं बि नाहे रोकियो। सिंध पाण पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे।